नाज़रीन, कंदकोट में बांदियन की आज़ादी लाइ शेरिनी सिविल सोसाइटी जो धरणो जारी। एसएसपी अमजद शेख पारां एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद पुलिस अटालन धरणे ते चढ़ाई करे लटबाज़ी शुरू करे छॾी आहे। लटबाज़ी सबब केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी गुलाम रसूल, धरणे ते पुलिस लटबाज़ी कई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कंदकोट इंडस हाईवे ते शहरन ऐं सिविल सोसाइटी पारां सिंध बार काउंसिल के मेंबर वकील अब्दुल गनी बिजारानी की अगवानी में जो ही धरणो हो वो गुजरियल 7 कलाकन खां जो वो जारी हो। धरणे वाले हंध जो एसएसपी अमजद शेख जॾहिं मुज़ाहिरीन से गाल्हियूं करण उते पहुतो हो तो उते मुज़ाहिरीन से गाल्हियूं नाकाम वयूं ऐं नाकाम वञण खां पोइ जेको आहे त इहो कशमकश वारो माहौल जेको आहे उहो मुसलसल जारी हुयो। जंहिंखां पोइ जेको आहे त पुलिस ऐं मुज़ाहिरीन में हिन वक़्तु चकियूं थी पयूं आहिनि। पुलिस मुज़ाहिरीन मथां लटबाज़ी शुरू करे ॾिनी। लटबाज़ी सबब जेको आहे त हिन वक़्तु जेको आहे त केतिरा ई जेके माण्हू आहिनि मुज़ाहिरीन उहे तक़रीबन 10 खां वधीक जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त लटबाज़ी दौरान जेको आहे त उहो फुटेजनि में बि ॾिसी सघिजे थो त काफ़ी जेके डंडा बरदार आहिनि उहे सिविल गुलाम रसूल, केतिरा माण्हू ज़ख़्मी, केतिरा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि? जी बिल्कुल, लटबाज़ी सबब जेको आहे त 10 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंमें पुलिस एहलकार भी शामिल आहिनि। पुलिस मुज़ाहिरीन जे अगवानी कंदड़ वकील अब्दुल गनी बिजारानी समेत ॿियनि मुज़ाहिरीन खे खमण जी भी कोशिश कई। गुलाम रसूल, उहे भी इतला आहिनि त सिविल कपड़ा पहिरियल माण्हुनि बि मुज़ाहिरनि ते लटबाज़ी कई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लटबाज़ी में तव्हां ॾिसी सघो पिया त इनमें सिविल ड्रेस सां जेके माण्हू आहिनि उहे भी इनमें शामिल आहिनि। वो बुधाए पिया वञनि त इहे पुलिस एहलकार जेके हुआ उन्हनि सां गॾु इहे मौजूद हुआ। जॾहिं उन्हनि लटबाज़ी कई तो उते मुज़ाहिरीन भी जेको मुज़ाहिमत कई। मुज़ाहिमत दौरान जेको 10 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि, जंहिंमें पुलिस एहलकार भी शामिल आहिनि। हिन वक़्तु भी जेके आहिनि पुलिस ऐं मुज़ाहिरीन में जेके चक्रियूं आहिनि उहे हलंदड़ आहिनि। जॾहिं त मुज़ाहिरीन जेके आहिनि उहे मुंतशिर थियण बजाए हिन वक़्तु भी जेको आहे त उहे मुंतशिर न पिया थियनि, उहे धरणे वारे हंधि मौजूद आहिनि। गुलाम रसूल, छा मुज़ाहिरीन बि मज़ाहिमत बि कई आहे छा? जॾहिं पुलिस लटबाज़ी कई तो उन दौरान जेको आहे त मुज़ाहिरीन जेको आहे त उते मुज़ाहिमत भी कई। पुलिस जेको आहे मुज़ाहिरे जी अगवानी कंदा जेको वकील अब्दुल गनी बिजारानी आहे उन समेत ॿियनि मुज़ाहिरीन खे खमण जी कोशिश कई। तो उन दौरान जेको आहे मुज़ाहिरीन मुज़ाहिमत कई ऐं मुज़ाहिमत करण खां पोइ जेको आहे उन्हनि खे छॾाए वरितो। पुलिस जी जेकी वॾी नफ़री आहे उहो उते अञा ताईं मौजूद आहे ऐं धरणे ख़त्म करण जा जेके आहिनि उहे चिताए ॾींदी रही आहे। पर गुलाम रसूल, हिन वक़्तु छा सूरत-हाल आहे? जी हिन वक़्तु जेको आहे त सूरत-हाल जेकी आहे उहा कंट्रोल हेठि नज़र अचे पई। पुलिस जेका आहे उहा वॾी नफ़री उते मौजूद आहे ऐं पुलिस जो इहो चवणु आहे त धरणो ख़त्म करायो वेंदो, छाकाणि त कश्मीर में जेको लॻल धरणो हुयो उते ॻाल्हियुनि बाद जेको आहे त गुज़िरियल राति धरणो ख़त्म करायो आहे ऐं कंदकोट में जेको अॼु ही धरणो गुलाम रसूल, तफ़सील ॾियण जे लाइ अव्हां जी महिरबानी।